सिंध हाई कोर्ट में डीसी जामशोरो ख़िलाफ़ तोहिनी अदालत की दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत पारां पुछाणो कयो वियो त डीसी साहब किथे आहे। अदालत पुछाणो कयो त डीसी साहब कोरोना में एडीसी पारां अदालत के ॿुधायो वियो त डीसी साहब कोरोना में मुब्तला थी वियो आहे। अदालत पारां पुछाणो कयो वियो त रिपोर्ट ॾेखारियो किथे आहे। अदालत जो चवणो त अव्हां जामशोरो में बादशाह लॻा पिया आहियो, अव्हां छा सम्झी रहिया आहियो त अदालतूं बंदि आहिनि। डीसी या कमिश्नर पेश न थियो त वारंट जारी कंदासीं। अदालत डीसी जामशोरो के 25 ऑगस्ट ते तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में डीसी जामशोरो ख़िलाफ़ तोहिनी अदालत की दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ कराची के रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी मेहता, बिल्कुल थाणो बुला खान जे पोल्ट्री फार्म ते अदालती हुकुम के बावजूद कार्रवाई करण वारो ही मामलो है। डीसी जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन के खिलाफ तोहिनी अदालत की दरख्वास्त से अज सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी। डीसी जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन पेश न थियो, जैसे अदालत सख्त कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिनो है त डीसी जामशोरो किथे है, छो पेश न थियो है, केर है डीसी जामशोरो, यो बुधायो वने। अदालत चो असां हाणे ही डीसी जामशोरो जा गिरफ्तारी जा वारंट जारी क्यों था। वारंट जारी कंदासीं तो पाण उनके हथकड़ियूं लगाए करे पुलिस जेका उनके पेश कंदी। जामशोरो इंतजामिया अदालत के ॿुधायो डीसी जामशोरो रिटायर्ड कैप्टन है, जैसे अदालत रिमार्क्स ने चो त रिटायर्ड कैप्टन है तो छा वो अदालत में पेश न थींदो। इंतजामिया जो है तो डीसी सेवण वेला है ऐं कोरोना इंजेक्शन जेके आहिनि उते लगाए पिया आहिनि, जिते अदालत रिमार्क्स ने चो त सेवण छो वियो आहे, छा उते मेलो लॻल आहे, डीसी उते छाजे लाइ वियो आहे, छा हू पाण माण्हुनि खे उते इंजेक्शन लॻाइण वियो आहे, छा हाँ डीसी या डॉक्टरी शुरू करे छॾी आहे। जॾहिं त मुख्तियार कार जेको आहे जामशोरो उहो अदालत में पेश थियो आहे। दरख्वास्तदार अदालत खे चयो त 2009 में असांजे पोल्ट्री फार्म ते कार्रवाई जेका आहे उहा बंदि कई हुई, जंहिं बाद असां सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो हुयो ऐं असांजे हक़ में फ़ैसिलो आयो ऐं जामशोरो इंतजामिया पारां केस खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो। हाई कोर्ट जे फ़ैसिले जे बावजूद बि असांखे जेको आहे उहो तंग कयो पियो वञे, जिते अदालत मुख्तियार कार जामशोरो खां पुछाणो कंदी त छो माण्हुनि खे तव्हां हिरासत करे छा तव्हां जामशोरो में बादशाह लॻल आहे। जॾहिं त अदालत मुख्तियार कार जामशोरो खे छंड पटी न चयो त अदालत जे फ़ैसिले जे बावजूद बि कार्रवाई कई पई वञे। छा तव्हांखे लॻे थो त कोर्टूं बंदि पियल आहिनि? असांखे ॿुधायो त तव्हां केस ताईं जेको आहे दरख़्वास्त जो जवाबु ॾींदव, जंहिं बाद अदालत जामशोरो इंतजामिया खां 2 हफ़्तनि अंदरि जवाबु तलब करे वरितो ऐं डीसी जामशोरो खे बि 24 अगस्त ताईं तलब करे वरितो आहे। जी ठीक है अयाज़, टेलीफोन लाइन ते ही रहिजो। अयाज़ बिरोही कराची में नाज़रीन वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे। सिंध हाई कोर्ट में डीसी जामशोरो ख़िलाफ़ तोहिनी अदालत केस जी ॿुधणी थी आहे। डीसी जामशोरो जो अदालत में पेश न थियो आहे, जिते अदालत पारां जॾहिं एडीसी खां पुछाणो कयो वियो त एडीसी जो इहो चवणो त डीसी जामशोरो जेको आहे उहो सेवण महल आहे, जिते